मंज़िलूं कंदे कंदे कुझु ॾींहं खां पोइ हे हिकु शहर में अची पहुता जितां गुल बादशाह जो शहर बाक़ी हिकु ॾींहं जे मुसाफ़िरीअ ते हो। उते हिननि दिलि में ख़्यालु कयो त कुझु देरि आराम कजे पोइ पंधु कजे। शाम जो ही घुमंदे घुमंदे हिकिड़े अंधा अची लंघिया त छा ॾिसनि त शहज़ादे जा 6 ई भाइर काठियूं विकिणनि पिया। हिन खे ॾिसी ॾाढो अरमान थियो, सो अची हुननि खे पंहिंजी सुञाणप करायई। भाइर हिन खे ॾिसी ॾाढा रुना। शहज़ादे पुछनि त अव्हां हक़ीक़त ॿुधायो त ही हाल अव्हांजो कीअं थियो आहे? ऐं हिननि चयो त असांजा सभु पैसा ख़तमु थी विया, सो परदेस हो, ॿियो को चारो बि कोन हो, इन करे असां इहो धंधो शुरू कयो ऐं पंहिंजो पेट गुज़र पे कयो। पोइ त शहज़ादे पंहिंजे 6 भाइरनि खे वठी पाण सां गॾु ऐं उन्हनि खे तड़ वग़ैरह कराए नवां कपिड़ा पाराए ऐं उन जा पुराणा कपिड़ा पाण वटि रखी छॾियईं। पोइ सभु उथी पंहिंजे मुल्क ॾे रवाना थिया। रस्ते ते जो शहज़ादे जे भाइरनि सामूंडी घोड़े ऐं ख़ूबसूरत राणियूं ॾिठियूं सो नियत ख़राब थी वियनि ऐं नेठि हिकु हंधि शौक़ शहज़ादे जूं टंगूं ॿाहूं वढे वीचारे खे कंहिं झंग में फिटो करे पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थी वियो। हलंदे हलंदे शहज़ादे जी राणियुनि खे वीचारनि खे इन ॻाल्हि जी ख़बर ई कोन पई। जॾहिं 6 भाइर राणियुनि समेत पंहिंजे मुल्क में अची पहुता तॾहिं बादशाह खे सामूंडी घोड़ो ॾिनऊं जंहिंजो रत कढराए बादशाह पंहिंजे कमु आंदो ऐं उहो चाक चङो भलो थी वियो। पोइ 6 भाइरनि खां ख़बर पुछियईं जिन कूड़ सच मिलाए बादशाह खे पंहिंजी बहादुरीअ जो किसो ॿुधायो। बादशाह ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं शौक़ शहज़ादे जी 2 राणियुनि खे महलात में रहाए छॾियईं। चवंदा आहिनि त ॾींहं पंहिंजी मुदा ते गुज़रनि। जॾहिं शौक़ शहज़ादो पंहिंजी राणियुनि वटि न पहुतो तॾहिं राणियुनि खे अची दिलि में इहो अरमान थियो त शौक़ शहज़ादे असां सां नई ताज़ी शादी कई आहे ऐं अॼु उहो असां सां मिलण बि न आयो, सो इन पुछा ॻाछाला ही वञी उन्हनि 6 भाइरनि वटि पहुतियूं। 3 राणियुनि खे ते ठठोल कंदे हुननि खे ॿुधायो त असां तव्हांजे शौक़ शहज़ादे जूं टंगूं ॿाहूं वढे उन खे हिकु झंगल में फिटो करे आया आहियूं। जेकॾहिं तव्हां बि पंहिंजी ज़ुबान खोली त तव्हांजो बशर अहिड़ो कंदासीं जहिड़ो हुन जो कयो। सो उते परीअ ॿी शहज़ादीअ खे दिलि जाइ ॾिनी त तूं घबराए न, ऐं पाणी दी शहज़ादे खे ॻोल्हे अचां। ऐं परी उतां वठी उॾाणी ऐं ॻोल्हींदे ॻोल्हींदे नेठि अची ॾिसे त सुभान अल्लाह शहज़ादो वीचारो उन झंगल में बेवस ऐं लाचार थी हिकु हंधि पियो आहे। परी वधी वञी शहज़ादे खे भाकुर पाए मिली ऐं उन खां हक़ीक़त पुछाईंसि त शहज़ादे जवाबु ॾिनो त ॾींहं जो अलाए जे केरु खाधो ॾेई वञे ऐं राति जो अलाए किथां 4 परियूं अचियो वञनि जे अचो मूंखे ॿाहूं टंगूं चंबड़ाइनि ऐं पोइ मूंखे सरंदो हथ में ॾियनि। आऊं सरंदो वॼाईंदो आहियां ऐं हू परियूं मौज में अचियो ॻाईंदियूं ऐं नचंदियूं आहिनि। जॾहिं सुबुह थिए तॾहिं वरी मुंहिंजूं टंगूं ऐं ॿाहूं जुदा करियो हलियो वञनि। आऊं अहिड़े जो अहिड़ो हिते पियो आहियां। परी उहो ॿुधी चयसि त चङो
हाणे तूं माठ करे जीअं दस्तूर मूजिबि कंदो आहीं तीअं कजांइ, बाक़ी आउं पाण थी बंदोबस्तु कयां। पोइ परी वापसि महलात में आई ऐं शहज़ादीअ खे ॿुधाए आई त शहज़ादो लधो आहे ऐं तूं दिलजाए करे वेह, असीं सुबुह जो ईंदासूं। शहज़ादी वीचारी ख़ुदा जो शुक्र कयो ऐं इंतज़ार में वेही रही। सांझीअ जो परी उॾामी वरी साॻे हंधि लिकी अची वेही रही। दस्तूर मूजिबि चारई परियूं आयूं ऐं शहज़ादे खे टंगूं ॿाहूं चंबड़ाए खेसि सरंदो हथ में ॾिनऊं। शहज़ादो सरंदो वॼाइणु शुरू कयो ऐं होॾां परियूं मौज में अची वियूं। तेॾी महिल ओचितो परी ज़ाहिर थी वठी जो गोड़ कयो त हू चारई परियूं ख़ौफ़ में छिरकी भॼी वियूं ऐं हू शहज़ादे खे वठी सिधो महलात में आई ऐं पोइ टई पाण में मिली ॾाढो ख़ुशि थिया। सुबुह जो शहज़ादे वञी बादशाह खे सलाम कयो। बादशाह हिन खे ॾिसी तइजुब में पइजी वियो ऐं चयाईंसि त मूं जे लाइ सामूंडी घोड़े जो रतु आंदई। शहज़ादे बादशाह खे चयो त साईं, उहो कोन मिलियो, उहो त मुंहिंजा 6 भाइर खणी आया हुआ। बादशाह चयो त हाओ, उहो त बराबरि उन्हनि आंदो हो। तंहिं ते शहज़ादे बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं पछाड़ीअ जो भाइरनि जा पुराणा कपिड़ा बि ॾेखारियईंसि ऐं पोइ पंहिंजी माउ जे ऐं ॿियनि 6 राणियुनि जी दगा जी बि सॼी हक़ीक़त बादशाह खे करे ॿुधाई। बादशाह उहो ॿुधी अहिड़ो अची सख़्तु कावड़ियो जो पंहिंजनि 6 राणियुनि ऐं 6 पुटनि खे मुल्क नेकाली ॾेई छॾियईं ऐं पोइ पंहिंजी हिन राणीअ खे वठी अची ॾाढे मज़े सां बाक़ी हयातीअ जा ॾींहं गुज़ारण लॻा। काल ॾिठा ख़ुशि वेठा ॿियो मिड़ई खे।